अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRE अलर्ट इंटरव्यू सीरीज़ में सतार सुरैया जी ख़िदमत में हाज़िर है। उम्मीद है तो तमाम ठीक हूंदो, खैरियत सां हूंदो ऐं पंहिंजे इंटरव्यूज़ जी तैयारी में मसरूफ़ हूंदो। लतीफ़ साईं जे हवाले सां कुछ अहम ॻाल्हियूं जेके आहिनि ज़रूरी आहिनि तव्हां सां शेयर करणियूं। लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर आहे त जा भूए पेरे मुंहुं सा भूए मथे सजणे, थिंग लचबा धूड़ में उभे ॾिठासूं, ॾींहं मिड़ई ॾूं उथी लोच लतीफ़ जे। तव्हां ॿुधाईंदो त इहो कहिड़े सुर सां तालुक़ु रखंदड़ आहे? तव्हां चवंदो साईं इहो सुर मूमल राणे सां तालुक़ु रखे थो शेर, धिंग लचबा धूड़ में उभे ॾिठासूं। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा भला इहो शेर लतीफ़ साईं जे सुर मूमल राणे में त आहे, पर तव्हां ॿुधाईंदो त लतीफ़ साईं इहो शेर रिवायत अचे थी त पंहिंजे हिकिड़े दोस्त जे वफ़ात वारे ॾींहुं चयो हो। उहो दोस्त कहिड़ो आहे लतीफ़ साईं जो? तव्हां चओ साईं लतीफ़ साईं जो हिकिड़ो दोस्त हूंदो मखदूम मोहम्मद मुइन छटवी। लतीफ़ साईं जो हुन सां ॾाढो प्रेम हो ऐं लतीफ़ साईं हुन सां बाक़ाइदे कचहरियूं करणु वेंदो हो ऐं उहो बि वटि ईंदा हुआ। आख़िर में जॾहिं लतीफ़ साईं खे ओचितो ख़्यालु थियो ऐं पंहिंजनि फ़क़ीरनि खे चवंदो बाबा हलो त यार खां हली पुछा करे अचूं। बीमार हो ऐं मखदूम साहब सां मिलण लाइ विया ऐं चवनि था त मखदूम साहब सां लतीफ़ साईं रिहाण कई आहे, कचहरी कई आहे ऐं पोइ उन वक़्तु मखदूम साहब जो इंतकाल थियो आहे, यानी मखदूम साहब पसाह पंहिंजा पूरा कया ऐं उन वक़्तु लतीफ़ साईं इहो शेर चयो, जा भूए पेरे मुंहुं सा भूए मथे सजणे, धिंग लचबा धूड़ में उभे ॾिठासूं, ॾींहं मिड़ई ॾूं उथी लोच लतीफ़ जे। उन वक़्तु इहो शेर चयल आहे जेको लतीफ़ साईं जे रिसाले जे सुर मूमल में शामिलु कयो वियो आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवनि था त भला सुर मूमल जो जेको किरदारु आहे मूमल राणो, इन मूमल राणे जे किरदार ते जे हवाले सां यानी सुर मां तव्हां को ॿियो शेर बि ॿुधाईंदो? तव्हां चवंदो साईं छम ॿारींदे छब पिरह बाखूं कढियूं, बोट मरांथी मेंदरा राणा कारण रब, तुंहिंजी तात तलब थी कांग उॾायां काकता। अहिड़े तरीक़े सां वरी तव्हांखे चवनि था, तव्हां असांखे इहो ॿुधाईंदो त करीम बख़्श निज़ामाणी कहिड़ी फिल्म लिखी सभ खां पहिरीं, जंहिंखे पहिरीं फिल्म जो दर्जो हासिलु आहे? तव्हां चओ साईं एकता। वरी तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधायो असांखे त उहो कहिड़ो सिंध जो शहर आहे जंहिंमें टैगोर हिकिड़ी नाटक मंडलीअ जो इफ़्तिताह करणु आयो? तव्हां चओ साईं हैदराबाद। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा किशन चंद बेवस जो कहिड़ी नाटक मंडलीअ सां तालुक़ु? तव्हां चवंदो साईं चांडका, माना लाड़काणो। लाड़काणे में नाटक मंडली हुई, उहा जेका किशन चंद बेवस जो उन में कंट्रीब्यूशन आहे जॾहिं उहा नाटक मंडली हली। वरी तव्हांखे चवंदा त हिकिड़ो नाविल आहे टिकुंडो, तव्हां ॿुधाईंदो त इहो टिकुंडो नाविल जो लेखक केरु आहे? तव्हां चवंदो साईं टिकुंडे नाविल जो जेको लेखक आहे उहो आहे कबूल अबड़ो साहब। अच्छा बाबा, इहो टिकुंडो कहिड़े मौज़ूअ ते लिखियलु आहे? तव्हां चवंदो साईं इहो हिकिड़ो बेरोज़गार नौजवान जी कहाणी आहे ऐं हिन में पुलिस ऐं वॾेरे ऐं पुलिस जो जेको आहे उहो ऐं धाड़ेल जो टिनी जो हिकिड़ो टिकुंडो ॾेखारियलु आहे ऐं हिन नाविल में इहो ॿुधायो वियो आहे त पुलिस, धाड़ेल ऐं जेके सरदार आहिनि, वॾेरा आहिनि, इहे टिनी जो हिकिड़ो पाण में गठजोड़ आहे ऐं इहे माण्हुनि खे कीअं था इस्तेमालु कनि, धाड़ेल फैक्टर कीअं था पैदा कनि ऐं उनजी सरपरस्ती कीअं था कनि, सॼो हक़ीक़त इन नाविल टिकुंडे में अयां थियलु आहे। अहिड़े तरीक़े सां वरी तव्हांखे चवंदा भला ॿुधायो तव्हां असांखे त जॾहिं मां चौहठ जो थींदुसि, इहा कहाणी कंहिंजी आहे? मशहूरु कहाणी आहे। तव्हां चओ साईं इहा मुमताज़ महर साहब जी कहाणी आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा भला तनक़ीद जे हवाले सां मुमताज़ महर जो हिकिड़ो किताबु आहे, उहो अहम रेफरेंस तौरु इस्तेमालु थींदो आहे, ॿुधाईंदो त उन किताब जो नालो छा आहे? तव्हां चओ साईं उन किताब जो नालो आहे वीचार। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा भला कालू भला कंहिंजो किताबु आहे? तव्हां चओ साईं रसूल मेमण जो। अच्छा, भला हिकिड़ो नाविल आहे कुता, उहो कंहिं लिखियो? तव्हां चओ साईं इहो बि रसूल मेमण साहब जो लिखियो। 19 औरतूं कंहिंजो किताबु आहे? तव्हां चओ साईं रसूल मेमण। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा भला रसूल मेमण जो शुमार जदीद ज़ाहिरा नाविल निगार ऐं कहाणीकार तौरु आहे, पर हुनखे कहिड़ी हैसियत हासिलु आहे? तव्हां चओ साईं हुन खे हिकु त जदीद अफ़साना निगार ऐं नाविल निगार जी हैसियत आहे, पर हुन साइंसी फिक्शन लिखियो आहे, हुन शऊर जे वहकिरे में
हुन जी जेका तख़लीक़ूं आहिनि उन में शऊर जो हिकिड़ो बि असांखे मिले थो, उन में साइंसी फिक्शन बि असांखे मिले थो, ऐं अहिड़े तरीक़े सां हू जदीदियत पुॼाइण जो बि अक्सु हुन जी शाइरीअ में हुन जे कहाणियुनि में ऐं हुन जे अफ़साननि में असांखे मिले थो पियो। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवनि था भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त हिकिड़ो किताबु आहे मंता जी रुञ में, इहो कंहिंजो आहे? तव्हां चवंदासीं आसी ज़मीनी जो किताबु आहे। वरी तव्हांखे चवंदा भला गुलाबनि जो कफ़न हिकु शाइरीअ जो किताबु आहे, ॿुधाईंदो कंहिंजो आहे? तव्हां चवनि साईं इहो अयूब खुर्शे जो आहे। वरी तव्हांखे चवंदा भला अयूब खुर्शे लतीफ़ा ते हिकिड़ो किताबु लिखियो आहे, ॿुधाईंदो उहो कहिड़ो आहे? तव्हां चवनि साईं उहो सुहाई सुपरी जी हुनजी जेका हुनजो किताबु आहे लतीफ़ात जे हवाले सां। अहिड़े ई तरीक़े सां ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं ऐं तव्हांजो इंटरव्यू थींदो वेंदो। कंहिं बि मोड़ ते पंहिंजे कॉन्फिडेंस लेवल खे बिल्कुलु बि न छॾिजो हथनि मां, ऐं पुरइतमाद रहजो ऐं पुरुमीद रहजो, ऐं इंशाअल्लाह ताला तव्हांजा बेड़ा बि पार थी वेंदा। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ूअ सां हाज़िर थींदासीं। सो जॾहिं पेर तेॾां ख़ैरु।